अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है ठीक ठाक हूंदा। फैमिली सां ॿारनि बच्चनि सां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मोहम्मद ज़ाहिद ऐं साईं जो मोहम्मद नदीम अंसारी साईं हिते अरबा बाज़ार में रांदीका स्टॉल रांदीकनि जो हणंदो आहे। वॾो स्टॉल तमामु पुराणो माण्हू आहे। पहिरियों बि रांदीका ई हणंदा हुआ? अच्छा, पहिरियों बि रांदीका हणंदो। ऐं हिते असां बाज़ार में वेठा आहियूं ऐं मूंसां गॾु जेको आहे सो मौजूदु आहे मोहम्मद ज़ाहिद। उनजो बि तारीफ़ तव्हांखे करायां थो ऐं उहो बि बहितरीनु माण्हू आहे। तमामु घणो अरसो थियो आहे जेको पटाटा बसर खपाए थो पियो ऐं उहो बि अॼु ॻाल्हाईंदो पंहिंजे कारोबार जे बारे में। साईं हीअ आहे मोहम्मद ज़ाहिद, जंहिंजो पटाटा बसरनि जो स्टॉल जेको हिन एडवांस में सजायो आहे। हिते लॻाईंदो, सुभाणे जी तयारी करे रहियो आहे। ऐं बोरियूं हे पियूं अथसि, 3 हिन पासे, हिकिड़ीअ ते वेठो आहे ऐं 3 हे पियूं अथसि, 2 हो पियूं अथसि ऐं बसरनि जी हिन खोले रखी आहे। सेटिंग कंदो मल्हार मुंहिंजो बसर ठाहे थो पियो। सो ही काफ़ी अरसे खां पंहिंजो ही पोरियो करे थो पियो पटाटनि बसरनि जो। ॾियाल वाल ज़ाहिद अब सही अथई। हे साईं आहे वीचारो माज़ूर आहे ऐं जेको आहे न पोइ बि मज़ूरी करे थो पियो। शाबस अथसि पंहिंजे ॿारनि बचनि जी जेको आहे मज़ूरी करे। घणा ॿार अथई? 3 ॿार। अच्छा, केतिरी उमिरि? 8 सालनि जो आहे, 10 सालनि जो आहे, 6 सालनि जो। जगह किराए जी आहे? जगह किराए जी आहे न। सो जगह हिन जी बि किराए जी आहे। वीचारो पटाटा बसर खपाईंदो आहे हिन अरबा बाज़ार में। सुभाणे बाज़ार आहे, हिन सुभाणे बाज़ार जी तयारी थो करे। ऐं साईं जन जेको असां सां गॾु वेठा आहिनि, असां हुन खां बि पुछंदासीं साईं जो कारोबार कीअं। तव्हांजो हाल पंहिंजे कारोबार जे बारे में दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियो कुझु? अल्हम्दुलिल्लाह, हाणे मां हीअ चवां थो, महांगाई ॾाढी आहे, हिन कार वापारु कंदो मुश्किल थींदो। वाह, तमामु मुश्किल थींदो। बसि शुक्र आहे अल्लाह साईं जो, असां पाण मज़दूरी कंदो आहे। हाणे घर जो रोज़ी माणी हलंदो आहे। ठीकु कारोबार हले थो न? हले थो, शुक्र अल्लाह साईं। पंहिंजी रोज़ी में ख़ुशि आहियो? कॾहिं बोर थियो? न, मां ख़ुशि आहियां। ख़ुशि आहियो? न, पंहिंजी रोज़ी मां ख़ुशि आहियां। इज़त सी रोज़ी आहे, महिनत कंदे आहे असांजो। सही, अल्लाह साईं जो वॾो करम आहे, वॾो करम आहे असांजो। तव्हां ॾिसो त हीउ भाऊ बि जेको आहे साइकिल ते हलंदो आहे, माज़ूर आहे, पंहिंजी रोज़ी थो करे। सुभाणे अगरि टाइम मिलियो त हिन जो भाऊ जो मां तव्हांखे स्टॉल बि ॾेखारींदुसि। ऐं हीउ कहिड़ो कारोबार जेको खिलोननि जो करे थो, केतिरा हिन वटि खिलोना रांदीका आहिनि, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि। सुभाणे मां हिते अरबा बाज़ार में पंहिंजो किताबनि जो स्टॉल हणंदो, उन जी सेटिंग कंदा आहियूं, टेबलूं लॻाए। हा बाबा, तो काफ़ी अरसे खां पोइ बाज़ार ॾे रवानगी थी आहे। ऐं जेको मां सूमर बाज़ार ते भाॼी लॻाई, पर दोस्तनि चयो त तव्हां पंहिंजा किताब लॻायो, किताबनि जो मवाद तव्हां वटि पियो आहे। सो उन हवाले सां टेबलूं जॻह त तमामु घटि आहे, पर हुन में गुज़ारो कंदुसि मां। ऐं मुंहिंजियूं लॻंदियूं 40 टेबलूं। हाणे 40 जी टेबल जी बजाए मूंखे मिलंदियूं 12 टेबलूं। ॾिसिजे थो त 12 टेबलुनि ते कीअं थो माल अचे। ऐं बाज़ार में सुभाणे मां किताब लॻाईंदुसि, उन जी सेटिंग जे लाइ आयो आहियां। ऐं सुभाणे अलाह मालिक आहे, गॾु हूंदासीं तव्हां दोस्तनि सां।